हाँ असा गुजारिश क्यों था साईं हज़रत मौलाना अब्दुल हक खैबर साहब जिनके पाण अचन अवां सा कुछ वक्त के लिए मुखातिब थियन। हज़रत मौलाना साईं अब्दुल हक खैबर साहब। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना व नबिय्यना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अम्मा बादु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। मुझा मुहतरम अज़ीज़ दोस्तों, सब खां पहिरीं आऊं सालियाना आल पाकिस्तान हमद व नात कॉन्फ्रेंस के कामयाब इनेकाद ते इन कॉन्फ्रेंस के मुंतज़िमीन बिलखुसूस शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब ऐं उन जी पूरी टीम के मुबारकबाद पेश करियां थो। मुझा अज़ीज़ दोस्तों, असांजो जंहिं जमात सां ताल्लुक़ आहे उलमा देवबंद, अल्हम्दुलिल्लाह इहा उलमा देवबंद दीन के हर शोबे में बिल्कुल मुनज़्ज़म ऐं सभिनी खां अॻियां आहे। जेके भी दीन जा शोबा तव्हां वठंदा उन्हनि सभिनी शोबन में अल्हम्दुलिल्लाह हिन जमात जो उलमा देवबंद जो किरदार है। जेकॾहिं तालीम के मैदान के तव्हां वठंदा त तालीम के मैदान में भी अल्हम्दुलिल्लाह उलमा देवबंद जो को मुक़ाबिलो कोन्हे। तव्हां उलमा देवबंद जूं मस्जिदूं ऐं उन्हनि जा मदरसा ॾिसो, उन्हनि जा तालीमी इदारा तव्हां ॾिसो, उलमा देवबंद जा तव्हां मकतब ॾिसो। अल्हम्दुलिल्लाह जेका दीनी तालीम उलमा देवबंद जी दीनी इदारन में ॾिनी वञे थी, जंहिं मुनज़्ज़म नमूने सां ॾिनी वञे थी, अल्हम्दुलिल्लाह उन जो को मिसाल कोन्हे। ॿिया जेके मसलक तव्हां वठंदा कंहिं मसलक में इन नमूने जे इन मुक़ाबले जो जेको माना इन जो मुक़ाबिलो कोन्हे। अहिड़े नमूने सां तबलीग जो मैदान तव्हां वठो, तबलीग जो शोबो तव्हां वठो, तबलीग के शोबे में भी अल्हम्दुलिल्लाह उलमा देवबंद सब खां अॻिते आहिनि। उन सां गॾोगॾु दीन जी इशाअत ऐं दीन जी हिफ़ाज़त जो शोबो तव्हां ॾिसो, उहो भी अल्हम्दुलिल्लाह उलमा देवबंद सब खां अॻिते आहिनि। जॾहिं दीन ते को हर्फ़ अचे थो, जॾहिं दीन ते को हर्फ़ या का ॻाल्हि अचे थी त उलमा देवबंद सभिनी खां अॻिते हूंदा आहिनि। जॾहिं को शाइरुल्लाह जो मसलो अचे थो या नामूसी रिसालत जो को मसलो अचे थो, इन खां अलावा ॿिया शाइर इस्लाम मां को बि अहिड़ो को दीनी मसलो अचे थो त अल्हम्दुलिल्लाह उलमा देवबंद सब खां अॻिते हूंदा आहिनि। ॿियनि तव्हां मकतब फ़िक़्ह खे तव्हां वठंदा, ॿियनि जमातुनि खे तव्हां ॾिसंदा त शाइर इस्लाम जी हिफ़ाज़त जे लाइ, दीन जी हिफ़ाज़त जे लाइ उन जो को बि किरदारु तव्हांखे ॾिसण में कोन ईंदो। अहिड़े नमूने सां जिहाद जो शोबो तव्हां ॾिसंदा त जिहाद जो शोबो भी अल्हम्दुलिल्लाह उलमा देवबंद वटि आहे। उन सां गॾोगॾु दीन जी सियासत वारो शोबो भी अल्हम्दुलिल्लाह उलमा देवबंद वटि आहे। उलमा देवबंद जहिड़ी सियासत कंहिं जमात वटि कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह असांजा उलमा किराम, असांजा उलमा देवबंद जेके आहिनि सियासत के शोबे में अल्हम्दुलिल्लाह सभिनी खां अॻिते आहिनि ऐं हर मोड़ ते, हर मैदान में पंहिंजे पाण खे मंझरायो अथनि। अहिड़े नमूने सां दीन जा जेके भी शोबा आहिनि अल्हम्दुलिल्लाह उलमा देवबंद सभिनी खां अॻिते तव्हांखे ॾिसण में ईंदा। इन करे मुंहिंजी तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त तव्हां पंहिंजो ताल्लुक़ ऐं पंहिंजो वास्तो ऐं पंहिंजो ताल्लुक़ जेको आहे उलमा देवबंद सां मुंसलिक रखो। उन सां गॾोगॾु बिलख़ुसूस जमियत उलमा इस्लाम, उहा अल्हम्दुलिल्लाह उलमा देवबंद मां वरी जमियत उलमा इस्लाम खे तव्हां ॾिसंदा त इंशाअल्लाह तव्हांखे उहा हर जेका माना मैदान में तव्हांखे सभिनी खां अॻिते नज़र ईंदी। इन करे पूरी जमात के गुज़ारिश आहे त तव्हां पंहिंजो ताल्लुक़ उलमा देवबंद बिलख़ुसूस जमियत उलमा इस्लाम सां तव्हां मुंसलिक रखो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ त अल्लाह सी मूंखे तव्हांखे इन जमातुनि सां मुंसलिक रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व मा अलैना इल्लल बलाग़।